अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है तवाफ़ जा अमोक चक्कर लगाएं अने ज़रूरत प्रमाणे तवाफ़ तोड़े छॾे विच में वॾो फ़ासिलो पई आयो हाणे कोरो तवाफ़ नवेसर कंदो या जित छॾे उतां अॻों चक्कर हलाईंदो। हनफिया अने शाफिया अहनाफ अने शवाफी जे नज़दीक तवाफ़ जित छॾे उन ई हंधा अॻों तवाफ़ कंदो, 4 चक्कर लगाए अने हाणे टाइम विच में लगी वियो पोइ 5वें चक्कर वटा चालू थींदो। वलो तालल फसलो बैनहुमा, अगरचे टाइम जिजो थी वञे मुद्दत घणी थी वञे तां पण जेतिरा चक्कर ॾिने इहे हिन जा सेव पिया आहिनि हाणे उन खां आगड़ चक्कर ॾींदो। इन में तसलसल शर्त न आहे चक्करनि जो। जॾहिं त मालिकिया अने हनाबिला जे नज़दीक शुरू थी तवाफ़ जा चक्कर लॻाइणा पवंदा अने जेतिरा इन पहिरीं 18 चक्कर लॻाए उहे बातिल थी विया। पण बहितर इहा आहे जे जेतिरो इन तवाफ़ कयईं इहे इन जो महफ़ूज़ पियो आहे हाणे अॻों तवाफ़ करे। जंहिं चयो जे तवाफ़ बातिल थी वियो उन क़ियास कयईं नमाज़ मथे। जे तवाफ़ अने नमाज़ सेम हिकिड़ी चीज़ आहे पण जेकॾहिं ॾिसण वञूं त तवाफ़ इबादत ऐं नमाज़ इबादत आहे, ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। नमाज़ हिकिड़ी जॻह ते अदा थिए थी, तवाफ़ में हिनखे चक्कर लॻाइणा पवंदा। नमाज़ में नज़र नीचे खपे, हिन में चौफेर नज़र फेरे सघे थो। तवाफ़ जे अंदरि ॻाल्हि ॿोल जाइज़ आहे, नमाज़ में कुझु ई न सघे। ॿिन्ही इबादत में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। त शाफ़िया अने हनाबिला जी राय जे मुताबिक़ जिन हंधि छॾे तवाफ़ उन ई हंधा आगड़ हलंदो, नवेसर हिनखे पूरा चक्कर ॾियणा की न पवंदा। पण पछम जो हिकिड़ो माण्हू वियो हज ते, छैलो तवाफ़ न कयईं हज जो तवाफ़, अने हज जो तवाफ़ शर्त आहे, रुकन आहे। तवाफ़ न कयईं घणे हलियो आयो, उन्हनि भीड़ भाड़ वेई द्रनो जाम आई रहंदुसि, हज त उते जे अरफात में थी वियो आहे। इन जे मुतालिक़ फ़तवो ई आहे त इनखे नवेसर तवाफ़ करणो पए। अरब एतिरे सूद सख़्तु आहे जो वापसि हिनखे अचणो पए, तवाफ़ करणो पए। अरब जो फ़तवो एतिरो सख़्तु आहे जे इन जो हज जो जे तवाफ़ न थियो त हलाल जो न थियो, हलाल न थियो। बहरहाल तवाफ़ जा चक्कर 7 रहिया, दरमियान में ज़रूरत पई वई त ॿाहिरि निकिरी सघे थो। शाफ़ी जे नज़दीक घणो जे टाइम लॻी वियो तां पण तवाफ़ जारी रखंदो, जितां चक्कर छॾाए उतां अॻियां अलाह वधारे बहितर ॼाणंदो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।